तूं हुते त वञ हलो अंदर हल हलो हलो चाचा थोड़ा हट जा और वाला को पका ना ना तू बैठो तू छॾे ॾे न अदा थोड़ो मुंह तो चाय दे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। साईं अवां जो नालो अब्दुल अज़ीज़ अब्दुल अज़ीज़ पाण केरु पाण मला आहियूं। मीरबर मला हा अचो किथे वेहंदो भला तव्हां सां कचहरी करणी आहे हिते वेहूं त पाण हलो कचहरी कयूं। ठीकु ठीकु अवां जो नालो अज़ीज़ बि सॾियो वञे थो हा ऐं हीउ कहिड़ो ॻोठु आहे हिनखे इब्राहिम हैदरी चवनि था। इब्राहिम हैदरी हा यानी कराची जो पुराणो हिकिड़ो पतण आहे हा सिंधियुनि जो सिंधी मीरबारनि हा जो उते तव्हां रहो था पिया असलूका सिंधी असलूका मला हितां जा ऐं अव्हां जो अव्हां पंहिंजे बारे में ॿुधायो हा त अव्हांखे कीअं शौक़ु थियो मूंखे इहो जेको शौक़ु आर्ट आहे जो हा आर्ट जो बचपन खां इहो ई शौक़ु मूंखे जाॻियो हा त आउं आर्टिस्ट बणिजां। माशाल्लाह अच्छा उहो कंहिंखां असरु तव्हां खयों इन आर्ट जो फन जो त तव्हां इन तरफ़ अचो इहो मुंहिंजो जेको पे हुयो हा उहो मतिलबु आर्टिस्ट बि हुयो शाइर बि हुयो ऐं उहो इलाही फनकारी ॼाणंदो हुयो जंहिंमें त मूं ख़ाली ई फन सिखियुमि। अव्हांजो वालिद साहबु हिन फन खां फन मुसवरी खां यानी रंगनि जी दुनिया खां चङी तरह वाक़ुफ़ु हुयो। हुयो अच्छा हुनजो नालो तव्हां ॿुधाईंदव हा अब्दुल्ला मला उनखे चवंदा हुया अब्दुल्ला मला टीवीअ ते बि मतिलबु उनजा प्रोग्राम ईंदा हुया उनखे अब्दुल्ला मला सॾाईंदा हुया माशाल्लाह ऐं उनजो उर्फ़ नालो अब्दुल्ला बेमतियो हुयो। ॿियो हुनजो नालो अब्दुल्ला आहे ऐं हुनजी जेका पंहिंजो नालो ॿियो रखियईं मसनूई जेको हथरादो उहो बेमतियो रखियईं बेमतियो माना मत वारो मत न वारो न छो भला ईअं मत वारो न हुन रखियो उहो ईअं जेको मत वारो आहे अलाह अच्छा उन सम्झियो त मतिलबु दुनिया जा इलाही फनकारी ॼाण हुयो न जी जंहिंजी वजह सां उन नालो पाण ते बेमतियो रखियो अच्छा सम्झे त उन जी चयो मत वारो आहे अलाह मां हीअं अलाह जी ज़ात हा माना हुन पाण में वॾाई कॾहिं बि वॾाई न कई साबित कई त इंसान जेको आहे उहो बेमतियो आहे या हर कमु ओचितो ग़लति बि थी सघे थो बिल्कुलु ऐं सिर्फ़ु मत जेका आहे सा अलाह खे थी अलाह खे ठहे आहे। साईं ते माशाल्लाह ॾाढा सुठा वॾा माना ख़्याल हा साईं जा ऐं अच्छा उनजो को कमु उनजो को कमु पेंटिंग वग़ैरह हा उहो त पेंटिंग हुयो न जंहिंजे वजह सां असांखे बि फन ॾिनी माशाल्लाह हाणे मुंहिंजा बि शागिर्द 7-8 शागिर्द बि आहिनि हिन वक़्तु ताईं तव्हां शागिर्द बि इन फन खे तव्हां फैलायो आहे माशाल्लाह जंहिंमें हिकु शागिर्द 2 शागिर्द मुंहिंजा वेठा बि आहिनि
अच्छा इन सां बि आई कुझु ॻाल्हाए सघो था। हा हा इन सां कचहरी कयूं हा, था हा। ऐं हिन में सिर्फ़ु तस्वीरूं अव्हां जेके ठाहियो पिया उहो पखियुनि ऐं मच्छी हा। भला माण्हुनि जूं तस्वीरूं बि ठाहियव हा हा उहे बि ठाहियूं उहे किथे ॿिए हंधि ओए आहिनि मूं मतिलबु बनायां थो जेको सा उहे पंहिंजा धणीअ खणी वञनि। अच्छा धणी खणी था वञनि सही हा। सही सही ऐं ही भला जेको रंग आहिनि हा ऑयल पेंट में कमु पिया था कयो ऑयल पेंट ऐं इन सां गॾु होड़नि ते बि कमु कंदा आहियो। जजो करे होड़नि ऐं लाचियुनि ते कमु कंदा आहियूं। अच्छा ज़बरदस्त ॾाढो सुठो अव्हां जी जेका हसासियत ऐं आर्ट ॾिसी करे ॾाढी सराही थी ख़ुशी थी आहे हा त जेको आहे सो हिन अहिड़े माहौल में रही करे हा अव्हां हिन फन खे जारी रखियो आहे इन लाइ अव्हां खीरूं लाहिड़ियूं शाबस हुजे अव्हां खे हा ऐं अव्हांजो जेको कमु आहे उहो इंतिहाई आला क़िस्म जो आहे तमामु सुठो आहे त हिन खे अञा अॻिते कीअं फैलाए सघो था। अॻिते मुंहिंजा शागिर्द जेके बनिया आहिनि सा हर जॻह ते मतिलबु कमु करे ईंदा आहिनि। हा मतिलबु पंजाब तलक अचो असीं वञूं था। हिकिड़ो मिंट अचो हा मियाणी सोन मियाणी केॾां दर जे भरिसां हा अंदरि हल पेंटिंग जे भरिसां जी जी हा हा त असीं मतिलबु परे परे मतिलबु असांखे घुराईंदा आहिनि असीं वेंदा आहियूं। सही अच्छा उते भला ख़र्चो पाणी एतिरो मिली थो वञेव जो तव्हां रंग ऐं घर जो ख़र्च या ॿियो टियों सिलसिलो हली सघे एतिरो थी थो वञे बिल्कुलु माशाल्लाह ऐं अच्छा अव्हां जे लाइ के मुश्किलातूं भला हिन कम में सिखंदे अव्हां सां के आयूं हुजनि न मुश्किलातूं इन कम में कोन्हे बसि दिलि जो ज़हन जंहिंजो जास्ती आहे उहो जल्दी बि सिखी वञे थो सम्झे। माशाल्लाह यानी हिन में तव्हां केतिरा बि तकलीफ़ूं अचनि पर हुनखे तव्हां तकलीफ़ न सम्झंदा आहियो उन उहो छो त तव्हांजो लॻाव आहे हिन फन सां। असीं पाण चऊं था असीं अॻिते निकिरूं त सुठो आहे किया करे इहा हैदरी आहे ग़रीब आहे हिते असीं मतिलबु कमु कंदा आहियूं पर असांजी एतिरी दिहाड़ी निकिरे थी जेको पंहिंजो घरु हलियो वञे सुकून से खाऊं पीऊं पिया पर असीं चाहियूं था एतिरे क़दुरु थियूं जेको असीं मतिलबु परे बि इम्तिना बि। अच्छा हे थोरो हैदरी जे बारे में त ॿुधाए केतिरो पुराणो आहे। हैदरी त इलाही पुराणो आहे क़दीमी मुल्क आहे क़दीमी आहे कराची माना पोइ डेवलप थी आहे। हा न मतिलबु इनके 50 साल घणा साईं अच्छा 200 साल त तव्हांखे यादि आहिनि इन खां बि पोइ ते आहे ठीकु ऐं हिते मलाह केतिरा थींदा सिंधी सिंधी मलाह कम से कम मतिलबु 2-3 हज़ार हा आहिनि। हा हा माशाल्लाह 2-3 हज़ार हा माना काफ़ी खोड़ सारा वोट बि आहिनि हिते मलाहनि जा सिंधी पुराणा असलूकार आहिनि ऐं पोइ हिते भला सहूलियतूं आहिनि की नालियूं वग़ैरह गटर सिस्टम या ॿियो अस्पताल वग़ैरह या अव्हां जा बचड़ा पढ़नि। हा मुंहिंजो हिकु बचो पढ़े पियो। अच्छा अच्छा भला इन में अव्हां पंहिंजो हिनखे ॿारनि खे तइलीम तरफ़ राग़िब कयो पिया उन्हनि खे आणियो पिया स्कूलनि तव्हांखे दाख़िला बाख़िला मिले पई जी 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 सो साईं अचो हुन पेंटिंग जे भरिसां था। हा भले भले हीअ तव्हां कॾहिं पेंटिंग ठाही आहे। हिनखे तक़रीबन हफ़्तो खनि थी वियो हाणे वेझड़ाइप में बाक़ी हूअं ॿाहिरि जेके आहिनि तस्वीरूं उहे अव्हां जाम ठाहियूं आहिनि पोइ हुननि जो मुआवज़ो कुझु मिली वञे चङो भला। हा मुआवज़ो मिले थो जेको टाइम पास घर जो हले पियो। अच्छा अच्छा माशाल्लाह ॾाढो सुठो अव्हां सां मिली करे सुठो लॻो ऐं अव्हां जा शागिर्द किथे आहिनि भला उन्हनि सां त मिलायो न वया हलिया छा भॼी विया। शागिर्द हा तव्हां पुटु कंदा आहियो कमु न हिन अधीअ न ॾियूं हलो ठीकु ॿियो तुंहिंजो पुट जो हुयो उहो त कंदो आहे न उहो ॿाहिरि निकिरी वियो आहे हे तव्हांजो पुटु आहे नंढो पुटु आहे। अच्छा आख़िरी पुटु नालो छा अथई ताहिर छा पढ़ंदो आहे
अञा न वञे थो स्कूल स्कूल वेंदे न नेठ ॾाढो सुठो साईं अव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी अव्हां जी वॾी महिरबानी अव्हां तामन कयो असां सां शुक्रिया